अदा भलिया असांजा भाग भला जो वॾी रेशम असां वटि लड़ी आई आहे। बिस्मिल्लाह, भली करे आई। हाँ हाँ रेशम, भले करे आई है। राणी, मां उन ॾींहुं तोखे फोन कई हुई, पर शायद तूं पंहिंजे घर जे कमनि में मसरूफ़ हुई आहे। हाँ रेशम, घर में कोई हुयो ई न जेको मूंखे तोॾां वठी अचे आ। अम्मा, इन बहाने असांजो घर त ॾिठे। हाँ चाचा, तव्हां कीअं आहियो? मां ठीकु आहियां जी। अम्मा, तव्हां कंहिंसां आया आहियो? चाचा, मां लोंग सां आई आहियां। हू पाण उतां कते आहे। ठीकु आहे, हाशिम बि उतां ते वेठो आहे। चाचा पलिया, अॼु मां तव्हां ॾे आई आहियां। अम्मा, भली करे आई ऐं जी करे आई। चाचा पलिया, हिकु त मूंखे चाचे सूमर जी बांह घुर्जे, जीअं मां ज़मीन ते हिनखे कमदार रखां त हारनि जी नज़र करे। अदा सूमर, धीअ उमेद खणी आई आहे, छा थो चईं? रेशम, बाबा तोखे वरंदी कोन ॾींदो। धीअ रेशम जो हुकुम अखियुनि ते, पर मां आहियां यार पलीअ जे हथ। जेकॾहिं हिन इजाज़त ॾिनी त अदा सूमर, मां तोखे झलींदुसि त धीअ रेशम ॾे न वञ। इहा ॻाल्हि त थी पकी, पर चाचा पलिया, सस बि त तुंहिंजी धीउ आहे ऐं उनखे त तूं चङी तरह सुञाणी बि थो। मूंखे त चवणु न घुर्जे, पर हू ॾाढी मायूस आहे। हुनजे मथां इल्ज़ाम हया विया आहिनि ऐं इहा ॻाल्हि सची न आहे। मां सम्झां थो अम्मा, मूंखे ख़बर आहे। हुनखे हिन घड़ी में अकेलो छॾणु सुठी ॻाल्हि न आहे। तव्हां दुख सुख में हुनखे कमु न ईंदो त केरु हुनखे कमु ईंदो? तूं सही थी चवीं धीअ। मूं अदा पलीअ खे चयो हो, पर हाशिम जी ख़बर ई नथी पवे। मूं लोंग खे बि चयो आहे त अते हाशिम सां हू ॻाल्हाए। हरू भरू बि माण्हुनि जे चवण ते पंहिंजनि खे नाहे छॾिबो चाचा। मां त अते बहादुर खे बि चयो हो, अलाह हुनखे सम्झ ॾींदो। हरू भरू माण्हू खिलंदा, तव्हां ई सोचो। अम्मा, मां सम्झां थो। चाचा पलिया, तव्हां वॾा आहियो ऐं ज़माने खे सम्झो था। मां वधीक छा चवां? अलाह सणाई कर। माई बसरा, तोखे मां हिन घर जी सार संभाल लाइ रखियो होला, तूं वरी मूंसां ई चालाकियूं पे करी। अबा, मां कहिड़ियूं चालाकियूं कयूं आहिनि तोसां? तूं छा थी सम्झी त मूंखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर ई न पवे ऐं तूं मुंहिंजी अखियुनि में धूड़ विझंदी। अबा, हरू भरू छो थो रतो साड़े? खणी ॻाल्हि हिपी करे त थियो छा आहे? ससुई अकेली अस्पताल वई हुई या न? माई बसरा, मां तोखां थो पुछां, तोखां ससुई अस्पताल अकेली वई हुई या न? हा हा बा, वई हुई। अबा, न्याणीअ खे पेट में सूर पियो हो, तॾहिं लाचार खां वई न। पेट में सूर? पेट में सूर न सजा को ॿियो सूर? अबा, इहो छा थो चई? पंहिंजे नंग हक़ जे लाइ इहे लफ़्ज़ थो इस्तेमाल करे? अबा, हूअ तुंहिंजी ज़ाल आहे, कुझु त ख्याल करे। ज़ाल? अहिड़ी ज़ाल जेका बिना ॿुधाइण जे घरां निकिरी वञी अस्पताल पहुती, जिथे वरी मुंहिंजो दुश्मन दाख़िल हुजे। बहादुर, तू ये सब कुछ कंहिंजे लाइ थो चवे? मुंहिंजे लाइ? त मां कंहिंसां मिलण वई हुयमि? त ॿियो छो वई हुई? घर खे अकेलो छॾे अकेली छो वई हुई? पुछ मासी बसरा खां त हीअ उन ॾींहुं हुई घर में, ऐं हुन पंहिंजे मामे खां बि पुछ त हुयो घर में। त मां कंहिंखे वठी वञा? तूं ॿुधाए बहादुर। मुई त कोन पई न जो ये निका लताड़े हली हुई। बहादुर,
तुझी अखियुनि ते शक जा पर्दा चढ़ी विया आहिनि। कोई मरी बि वेंदो न तॾहिं बि तूं हुन ते शक कंदे। अस्पताल जी पर्ची अथई ॾिस। ऐं पुछिया उन माईअ खां त मूंखे पेट में सूर हुयो या मां कंहिंसां मिलण वई हुयमि। बहादुर बहादुर मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे, कहिड़ो ॾोह कयो आहे मां तुंहिंजो। मूंखे घुटो ॾेई मारे छॾ, मुंहिंजो खून बि तोखे माफ़ हूंदो। पर बहादुर ख़ुदा जे वास्ते मूंखे एॾा वॾा बोतान न हण। मुंहिंजी रत सड़ी वई आहे, मां सड़ी वई आहियां सॼी। बस कर अम्मड़े बस कर। हिकिड़ो इल्ज़ाम लहे थो त ॿियो बोतान ठहे। रब पनाह ॾींदो। बसरा कटे वञे या पके वञे, मुंहिंजा फ़क़ीर त फिरंदा था रहनि पिया। रख रब ते रख मुंहिंजी अम्मड़। अलाह कंदो सच सच थींदो, कूड़ जे मुंहं में धूड़ पवंदी। जाड़ा पुछी पंहिंजे यार खां किथे पहुतो आहे? उन्हीं जाइ ते बिठो आहे, चुरे ई कोन थो। हमरा सफ़ा ॾडरियो पियो आहे, थोरी ॻाल्हि करे थो ऐं वरी चुप थियो वञे ऐं चए पियो त मां ॻोठ वियो हुअसि। हरू भरू मूंखे तंग छो था कयो? गुलज़ार तूं चवे त वञी ॼात रहणो। चने सर जाड़े ॻाल्हि कही त जिस्म ते निशान सस, वरी तूं राहड़ो ॾींदेसि छा? पर तूं सही नमूने सां पक त वठी आंसि न त उहे जिस्म ते निशान छा अथसि? ऐं चए पियो त ॿाहिरनि सां फशरी थी पई आहे ऐं उन ते थोरो जहिड़ो थी पियो आहे। अहिड़े ॿाहिरनि खां खट खाली भली अरे भाउ जे जिस्म ते एॾा निशान कबा आहिनि। भले न ॿुधाए, नुक़सान पाचो अथसि न, असांजो त न आहे न। इहो भूरो कूड़ थो ॻाल्हाए। ॿ टे ॾींहंनि में अछा कारा पाणे पधरा थींदा। मूंखे लॻे थो त बुरो खौफ़ में आहे ऐं सोचे थो त दुश्मननि जे वर न चढ़ी वञा। किथे असांजे सिरनि जी क़ीमत न आयो आहे। ही कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे गुलज़ार? असांजो यार गदार नथो थी सघे। जाड़ा त सिधी ॻाल्हि छो नथो करे? इहा त मूंखे बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे चने सर। पोइ सिधी सही चिटी ॻाल्हि छो नथो करे? ठीकु आहे जाड़ा, भले भूरो कुझु न ॿुधाए, 2 टे ॾींहंनि में अछा कारा पाणे पधरा थी वेंदा। छो त गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी गोली। मुंहिंजा भाइरो मूं तव्हांजे लाइ ॿिज ऐं भाण वठी छॾियो आहे ऐं अॼु खां पोइ ज़मीन जो हिसाब किताब चाचो सूमर पाण वटि रखंदो। न रुॻी हिसाब किताब, पर मां तव्हां सां गॾिजी कमु बि कंदुसि। कंहिं बि शइ जी तव्हांखे ज़रूरत पवे चाचो सूमर तव्हां सां गॾु हूंदो। पाणी कांझी में बि चाचो सूमर तव्हांजो साथ ज़रूरु ॾींदो। जेको मसलो थॾे ते हल न थी सघियो ऐं चाचो सूमर असां सां राब्तो कंदो ऐं तव्हांजो मसलो हल थी वेंदो। मां तव्हां गाॾीअ में हली वियो, असां इन सां पाणी सां पहुचूं। थोड़ा तूं छा मोह ॾींदे? तूं त हिकिड़ी लठ में तुंहिंजा रहल खोल डंड किरी पवंदा। मर्द माण्हू जी ॻाल्हि करे सूमर, और तुम कॾहिं ज़मीन संभालियूं न? इहे त वञी चूड़ियूं पाइनि ऐं ॿ ॾोढा पचाइनि। इहा ई गनीमत आहे। हथ मानी पचाए पचाए इतरा तो मजबूत बंद कराए सघन था। खबरदार!
तो हिनखे निठर को समझो तई ये धनकिया लोंगे साईं तव्हां हाणे गाॾीअ में वेहो ऐं तव्हां हितां हलो असां हिन सां पाणी था मोड़ियूं तुझी तलाक मां पाणे लाईंदुसि तूं काॾे वेंदे पहिरियां तोसां बि पाणी कयां पोइ हिनखे ॾिसूं था हल हाणे हल कढाए न इहे दोदा हलियो वॾो वेहण वारो तोखे त मां आसमान ते पियो ॻोल्हियां ऐं तूं मूंखे ज़मीन ते मिली में हाणे तोखे ख़बर पवंदी त वज़ीर जो लोडो कंध ते गोदो राॼनि में रड़ियूं पची ॾींदई रड़ियूं हले त हाणे जंगू न बन छॾियां बहादुर ॾाढो कावड़ियल आहे तूं थोरो ख्याल कर हुन जी अखियुनि में मां शोर तुरसां अलाए वरी कंहिं कन भरिया अथसि मामा माण्हुनि जो त ख़ुदा खानो ख़राब कयो आहे हिकु इल्ज़ाम लहे नथो त वरी ॿियो इल्ज़ाम था आणी छॾनि मां त ॿुधी ॿुधी थकिजी पई आहियां मामा माण्हुनि जो वस पुॼे न त कंहिं न कंहिं सां मुंहिंजी शादी बि कराए छॾनि त पोइ कर न शादी कर इहो शौक़ बि पूरो हिनखे कुझु बि नथो चवे तूं जेको छेड़ा बोर थो करे मुंहिंजे अस्पताल वञण जी बि त ख़बर हिन ई तोखे ॿुधाई न ऐं वधाए चढ़ाए ॿुधाई हुई मां चवां थो पंहिंजी बकवास बंदि कर अच्छा मां जेको सच थी ॻाल्हायां उहो बकवास आहे ऐं हे जेको कूड़ में गुलकंद थो मिलाए उहो तोखे मिठो थो लॻे तव्हां मर्दनि जा मयार छो मटिजी वेंदा आहिनि औरतुनि जे लाइ हिकिड़ा मर्दनि जे लाइ ॿिया मूं कहिड़ो कूड़ ॻाल्हायो ॿियो बि थींदी थी वञी मूं त अस्पताल जी ॻाल्हि कई न ये मथियां गुल कीअं वधाया त चने सर सां मिलण वई हुई अच्छा ई तो शर्म मूंखे शर्म अचे जी कूड़ ॻाल्हाया इल्ज़ाम आया उनखे शर्म न अचे बहादुर बच्चा इहा त सही सिधी बेइज्जती आहे तूं बस कर मामा कुछ भी न ॻाल्हाए औरत चुप करे तव्हांजो ज़ुल्म थी सहे तॾहिं तव्हां हुनजी शराफ़त जो नाजाइज़ फ़ाइदो था वठो हिकिड़ो इल्ज़ाम लहे नथो त ॿियो इल्ज़ाम ठाहियूं वेठा आहियो ख़बर त पई न त कंहिं ज़हर मिलायो हो छा कयो तो छा कयो मूंखे जेकॾहिं पक पइजी वञे न त हींअर जो हींअर मुंहिंजी मुंडी लाहींदुसि मथां वरी ॿियो इल्ज़ाम हई त ससुई अस्पताल वई अकेले उहा बि तोखे पर्ची ॾिनी माए तो छा कयो इल्ज़ाम हणण वारे खे छा कयई सिर्फ़ इन करे त हू बि हिकु मर्द आहे हुन वटि बि ताक़त आहे बेहिम्मत बेसहारा औरत जे लाइ तव्हांजा कात कुहाड़ा तेज़ लॻा पिया आहिनि इहा कहिड़ी गैरत आहे इहा कहिड़ी बहादुरी आहे मां जेकॾहिं ख़राब हुजां न त इहे लफ़्ज़ हिते वेही छो ॿुधां तुंहिंजी ज़ुबान कुझु घणो हलण लॻी आहे अॼु मां तुंहिंजी ज़ुबान काकड़े मां छिके कढां ज़ुबान कढी छा कंदे गुंडो ॾेई मारे छॾ मूंखे मारे छॾ सच कोड़ो तो लॻई न बहादुर खान ड्रिजो न ॾींहं खां मतां पिट पारा था लॻी वञनि छॾ बहादुर इन्हनि खे छा थींदो वरी बि तकलीफ़ तोखे ईंदी बाबा ज़हर ॾेई बहादुर खे तूं मारींदे सुठो कमु शुरू कयो अथई मामा जी ख़ुदा तॾहिं त तोखे अकेलो करे छॾियो आहे अलाह साईं बि सुञाणे सिंघ ॾींदो आहे माण्हुनि खे साईं मुझे वज़ीर खे रेशम अहिड़ी थप्पड़ हई जो वयूं ई बदाल थियसि अहिड़ो चंबो हयईंसि
जो हिन जो दिमाग़ ई कम खण छॾे वियो। अरे हा वज़ीर, बाबल साईं करामत साईं जो चेहरो अखियुनि जे अॻियां अची वियो, इन जे करे रियात कईमांसि, न त डंडो ई हिकिड़ो हणां सां उफ़ट मारे छॾियां सां। हेॾा शापर टंगे विया आहियो ऐं ख़ालियत मोटिया आहियो। हाणे ॿियो त हिन लौंग जो घटि में घटि टंगू बणी अचो आहे। कढो था अॻियूं पोयूं कसरूं, विझो था धूड़ मथे में, ॾेखारियो था मुजनि जूं मौजूं, हा ठरे आ। बाक़ी इहो मुंहुं खणी हिते भॻा आया आहियो। बाबा रेशम अगराई कयसि पोइ त सभु शीअं थी विया। वो कुराड़ो सुमर असली वठी न पियो ॾे। उन जा त ॾंद मां भञा वते हा वात में टाका हणाईंदो। चइबो त कुराड़ो ॾांद ज़मीनूं आबाद कराईंदो। साईं सभु जज़ाऊं असांजे कंध में, छा ॾेडरी छा टाटा। इन सूमर खे त आचर करे छॾो, वते मोकलूं मल्हाईंदो। गोॾा टंगू भञी हिकु खट ते विहारियो था त को हा ठरे था। तव्हां बि अंदर न ठारियो, अञा अंदर में बाहि बाहि जॾहिं बाहि। हाजी शरीफ हिते बीह, तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। हाणे ॻाल्हि ॿुध, मूं तुंहिंजो बहादुर सां ठाह इन करे करायो हो त वरी तोखे होशियूं ॾे ऐं साज़िशूं कर। बाबा मां छाजे लाइ बहादुर खे होशियूं ॾींदुसि ऐं मछराईंदुसि? तव्हां मुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? मूंखे ख़बर आहे त तूं कहिड़े क़िस्म जो माण्हू आहीं। जानूअ खे छा चई त हाशिम असांजे मथां फायरिंग कराई आहे। बाबा मां छाजे लाइ कुझु कंदुसि? इहो सभु कुझु जानू थो करे। तव्हां जूं ॻाल्हियूं ओॾे थो पहुचाए, ओॾो जूं ॻाल्हियूं वरी तव्हांखे थो ॿुधाए। हाजी मां अलाए कहिड़ी ॻाल्हि जे करे चुप आहियां। जंहिं ॾींहुं मूंखे इहा पकी ख़बर पई न त इहे सभु साज़िशूं तो कयूं न, त मां तुंहिंजो अहिड़ो हशर कंदुसि जो ॾेहनि खे ॾस ॾींदे। बाबा तव्हां त हरू भरू था मुंहिंजे मथां कावड़ कयो। इन जानूअ त गुलज़ार जे माण्हुनि सां बि बहादुर खे विढ़ाए वेंदो आहे। उहे अची बहादुर जे घर जे मथां फायरिंग करे आ। बहादुर जे घर में तूं बि त हुए न, तोड़े कहिड़ा फाड़ा मारिया? हाशिम वरी बि ॻाल्हि अची उते ई पहुती आहे। मां तोखे छा ॿुधायां मां तोखे? वरी ॿुधाईंदो साईं कावड़ जी पवंदे, चवंदे त हाजी शरीफ़ साज़िशूं थो करे। इन जे लाइ कोन थो ॿुधाए, चुप भली आहे। इहो अंदर में जेको बुग़्ज़ अथई न, इहो कढी छॾ। जेको चवणो अथई सो चओ। जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधायां त ॿुधी सघंदव? चओ छा थो चई? ॿुधो अथमि त चनेसर गुलज़ार सां वञी मिलियो आहे, ऐं उहो ई चनेसर जंहिं बहादुर ते गोलियूं हलायूं आहिनि। इन ससुई जे करे त वेर रखियो अथई। हाजी ज़बान संभाले ॻाल्हा। इहा ज़बान काकड़े मां छिके कढी न छॾिया। हाशिम इन ई मसले जे करे बाबा बहादुर परेशान आहे। तव्हां वरी साईं मूंखे साज़िशी था चओ। मुंहिंजे अखियुनि अॻियां टरी वञ, किथे ईअं न थिए जो मुंहिंजी बर्दाश्त जवाब ॾेई वञे ऐं मां तुंहिंजो इहो गंद कपे कुतनि खे ॾेई छॾियां। हाशिम जेकी वणे बाबा मुंहिंजी बेइज़ती कर, ख़ैर आहे, पर ॻाल्हि इहा अथई त इहो सभु कुझु सच अथई जेको मां तोखे ॿुधायो आहे। हाशिम हिनखे हाणे सबक सेखारणो पवंदो। चयो मां न, मुंहिंजे अखियुनि अॻियां टर। हली था हल। टंडन जी